أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما كان على النبي من حرج فيما فرض الله له، سنة الله في الذين خلوا من قبل، وكان أمر الله قدرا مقدورا. الذين يبلغون رسالات الله ويخشونه ولا يخشون أحدا من عند الله، وكفى بالله حسيبا. ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين، وكان الله بكل شيء عليما. يا أيها الذين آمنوا اذكروا الله ذكرا كثيرا وسبحوه بكرة وأصيلا. صدق الله العظيم. औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। माहिया किरण में रही माता सभिनीनि खे भलीकार करे रही आहे। इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान मां ॾिसी रहिया आहियो ऐं मूंसां गॾु आहिनि नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ौज़ बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी नाज़रीन किराम, मां बि तव्हांजो पंहिंजो एहतिशाम अफ़ज़ल अॼु बि तव्हां सां गॾु आहियां ऐं जिते ॾिठो वञे पियो KTN नेटवर्क सिंध जे कहिड़ी बि कुंड कुड़िछ में सभिनी खे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। उमेदु आहे त तव्हां बि बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। रमज़ान शरीफ़ जो महीनो बि तव्हांजो तमामु बहितरीनु गुज़रंदो हूंदो। जी अच्छा, जीअं त 2-3 ॾींहं मौसम माशाअल्लाह ॾाढो सुठो, अल्हम्दुलिल्लाह। कल्ह थधिकार हुयो सॼो ॾींहुं ऐं सहरीअ में बि इफ़्तार में बि, ऐं अॼु वरी थोरो ॾींहुं गरम आहे। त मां कल्ह 3 ॾींहं खां वठी जेको आहे न कुझु वेदर अपडेट्स बि ॾिसी रही आहियां त रमज़ान जे हवाले सां स्पेशली माण्हू जेके आहिनि सभई इन शइ जे लाइ चई रहिया आहिनि त भई रोज़ा त असां ॿुधो हुयो त सर्दियुनि में ईंदा। ही वारा रोज़ा तव्हांजा
सुठे मौसम में बेशक आया आहिनि, पर इंशाअल्लाह जेकॾहिं ज़िंदगी रही ऐं मथियों साल असांखे अलाह साईं नसीब करे थो रोज़नि में, त उहे असांजा प्रॉपर सियारे में ही रोज़ा हूंदा। पर ही जेके रोज़ा आहिनि ही त सम्झो त हिकिड़ा कुझु साइक्लून्स हूंदा आहिनि, कुझु अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि जेके समुंड जे अंदरि इलाही बहितर ॼाणे थो छा हूंदो आहे, त इन सां क्लाइमेट बि चेंज आहे, वेदर डिस्टर्बेंस बि थी वेंदी आहे, त इन जे करे प्रॉपर जेके सियारो जेको आहे उहो त ख़तमु थी चुको आहे। बाक़ी ही किथां कहिड़े शहर मां कहिड़े तरफ़ ॾांहुं का अची थी वञे, हवा जो रुख़ तब्दील थी थो वञे, त ही थधिकार आहे। पर सुभाणे खां वठी प्रॉपर ॿुधी रहिया आहियूं त हीट वेव्स शुरू था थियनि पिया, त इन जे करे जेको आहे त तव्हां एहतियात लाज़मी कयो ऐं ॿाहिरि जॾहिं निकिरो था त उन में बि तमामु घणो एहतियात कयो। जी अतिशा जी किरण, असल में ॻाल्हि इहा आहे त मौसम जी त सियारो गर्मी पाण केतिरा ई गुज़ारे आहियूं ज़िंदगी में। पाण सियारो बि ॾिठो आहे, गर्मी बि ॾिठी आहे, सभिनि में सहरियूं बि कयूं आहिनि, अफ़्तारियूं बि कयूं, पर ॻाल्हि हूंदी आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बसि हिकिड़ी ॻाल्हि, ईमान हुजे। त मां पंहिंजे अखियुनि सां पंहिंजी ज़िंदगी में इहो ॾिठो आहे काफ़ी दफ़ा, हिकु दफ़ो न काफ़ी दफ़ा ॾिठो, ईमान पको आहे, मज़बूत आहे, रोज़ो रखी करे वरी उहो पंहिंजे कम सां मतिलबु के रोज़े ते निकिरी वञनि था, के रेड़े ते फ्रूट्स कपाइनि था। मां अहिड़ा माण्हू ॾिठमि, वॾी उन्हनि जी एज आहे, चए त रोज़ा बि असांखे सभु रखिणा आहिनि, ऐं गर्मियूं हुजनि सियारो हुजे, उहे पंहिंजे रोज़ी में निकिरी वञनि था, के मज़दूरी कनि पिया, के पंहिंजा रेड़ा गाॾा जेके हूंदा आहिनि उहे लॻाइनि था, फ्रूट्स जा मुख़्तलिफ़ुनि जे शयुनि जा। जेकॾहिं ईमान मज़बूत आहे त पोइ इहे गर्मियूं इहे सर्दियूं कुझु फ़र्क़ु नथो न फ़र्क़ु पवंदो आहे। सही ॻाल्हि आहे। त हिकिड़े प्रोग्राम खे थोरो जी अॻिते वधायूं था। ऐं जीअं त अॼु असांजे सेट ते तमामु बहितरीनु सना ख़ान मुस्तफ़ा जेके तमामु प्यारे आवाज़ प्यारे अंदाज़ जा मालिक बि आहिनि, ऐं उनखां अलावा अॼु असां सां दीनी स्कॉलर बि असां सां गॾु आहिनि। मां सभिनी पहिरियों तारीफ़ कराए वठां थो, साईं जनाब रफ़ीक अहमद सुमर साहब असांजे हिन ट्रांसमिशन सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। भलीकार तव्हांखे चवंदा साईं। वेलकम साईं, महिरबानी, वॾी महिरबानी तव्हांखे, वॾी महिरबानियूं। ऐं जीअं प्रोग्राम जो असांजो आगाज़ रोज़ानो वांगुरु जीअं थींदो आहे तिलावत कलाम पाक अलाह पाक जे कलाम सां, उहो महमूद हुसैन साहब माशाल्लाह मूंखे 3-4 ॾींहं गुज़री विया आहिनि, मां रोज़ु सोचंदो पियो आहियां त हुसैन त आहे, अॻियां छा आहे। सो माशाल्लाह आस्ते मूंखे यादि थींदो इंशाअल्लाह ताला। हिन पासे जेके आहिनि असांजा तमामु बहितरीनु सना ख़ान मुस्तफ़ा वेठल आहिनि, मोहम्मद उसामा अल खैरी आपको वेलकम कहते हैं। उन सां गॾोगॾु वेठल मुजीबुर रहमान अब्बासी साहब असां सां गॾु आहिनि, उनजी आवाज़ नात ॿुधंदासीं। जी बिल्कुलु, ऐं असां सां गॾु स्पॉन्सर्स बि आहिनि। सभिनि खां पहिरियां असांजो जेको मेन स्पॉन्सर आहे तलो बनास्पति एंड कुकिंग ऑयल। अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। बेक पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट, मरहबा शरबत गुलबहार, हमदर्द रूह अफ़ज़ा, टपाल मेज़बान, आबे दुबई ड्रिंकिंग वाटर, ड्रिंक वेल लिव वेल, पाकोला मिल्क फुल क्रीम मिल्क, वाइटल टी, वाइटल प्योर ज़िंदगी जो क्विज शरबत, ट्रूली टेस्टफुली, नेल्सन पेंट्स, रंग ज़िंदगी का, ऐं मैकडॉनल्ड्स आई एम लविंग इट। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु इस्लामिक स्कॉलर बि हिते वेठल आहिनि, ज़रूरु उन्हनि सां बि सवाल कंदासीं, पर सभिनि खां पहिरियां त जेको आहे असां हलणु चाहींदासीं किचन जी तरफ़, छो त अली भाभी असां सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी वेलकम सोच के मैली विया या रेसिपी सोचे रहा कुछ न कुछ सोचे रहा है, बस वेलकम करण लाइ तव्हांखे बीठो आहियां। असां अॼु महिमान रमज़ान जे फोटाइल किचन में मौजूदु आहियूं, ऐं हमेशह जीअं रोज़ 2 रेसिपियूं ठाहींदा आहियूं, अॼु बि 2 रेसिपियूं आहिनि जेके तलो जे तामन सां इंशाल्लाह तव्हांखे पचाईंदासीं, जंहिंमें असां तलो बनस्पति बि इस्तेमालु करे सघूं था, ऑयल बि यूज़ करे सघूं था, तमामु बहितरीनु इन्हनि जी क्वालिटी आहे। सो शुरू कंदासीं इंशाल्लाह तव्हांजी इजाज़त सां। बिल्कुलु इंशाल्लाह। अॼु अली भाउ थोरो कंफ्यूज़ थी वियो, मूंखे लॻो कंफ्यूज़ न हुजे, हिकिड़ो ज़हन हूंदो आहे न, कॾहिं इंसान आहे। मां थोरो ॿाहिरि वियल हुउसि त मुंहिंजी एंट्री अची वई, फौरन मां भॼी पुॼो आहियां, त इन करे थोरो मां कंफ्यूज़ थी वियुसि। ख़ैर ईअं बि थींदो आहे, लाइव प्रोग्राम में सभु कुझु हलंदो आहे, सभु हलंदो आहे। जी व्यूअर्स, त मां तव्हांखे वरी ॿुधायां त अॼु बि मां मिराकी जी ई ड्रेस पाती आहे, ऐं डेली बेसिस ते मां हिन ट्रांसमिशन में जेके बि ड्रेसिस पाईंदसि सभु मिराकी जी ड्रेसिस आहिनि, छो जो मिराकी स्पॉन्सर कयो आहे। सो अॼु बि जेका मां ड्रेस पाती आहे इहा बि लॉन ते आहे, ऐं लॉन फैब्रिक आहे हिननि जो,
ऐं शिफॉन जा दुपट्टा अथनि, तमामु बहितरीनु कलेक्शन आहे, ॾिसी सघो था कलर्स केॾा सुहिणा आहिनि। त तव्हां हिननि जो पेज विज़िट करे सघो था, फेसबुक ते बि विज़िट करे सघो था ऐं इंस्टाग्राम ते बि हिननि खे विज़िट करे सघो था। उन खां अलावा हिननि जे कॉन्टैक्ट नंबर ते व्हाट्सएप ते बि हिननि खे कॉन्टैक्ट करे सघो था। जल्दी जल्दी सां पंहिंजी ईद जी जेको आहे शॉपिंग बि तव्हां कयो ऐं जल्दी सां पंहिंजा ऑर्डर बुक्स कराए सघो था। 20 रमज़ान ताईं तव्हांखे जेको आहे ऑर्डर्स जेको आहे डिलीवर थी वेंदा। उन खां पोइ वरी जेको आहे 20 रमज़ान खां पोइ वरी ईद खां पोइ तव्हांजा जेके बि ऑर्डर्स आहिनि उहे तव्हांजा कंप्लीट थींदा। सो इन करे जल्दी जल्दी सां 20 रोज़े ताईं पंहिंजा ऑर्डर्स बुक कराए वठो। जी अतशा बिल्कुलु। त मुंहिंजे ख़्याल में साईं सभ खां पहिरियां जीअं तिलावत कलाम पाक जीअं असांजी हिकिड़ी महफ़िल हूंदी आहे त दिलि चवे थी सभ खां पहिरियां हमद बारी ताला जा ॿ टे इशार ॿुधी वठूं, पोइ वरी तव्हां सां गुफ़्तगू इंशाअल्लाह जारी कयूं था। सो हमद आप भी पढ़ दे अपना उसामा, ठीक है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहु 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 अल्लाहु। ये ज़मीं जब न थी, ये जहाँ जब न था, चांद सूरज न थे, आसमां जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, राज़े हक भी किसी पर आया जब न था, जब न था कुछ यहाँ, जब न था कुछ यहाँ था, मगर तू ही तू। अल्लाहु 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 अल्लाहु। ला इलाहा तेरी शान या वादहु, तू ख़यालो तजस्सुस तू ही आरज़ू, आँख की रोशनी दिल की आवाज़ तू, आँख की रोशनी दिल की आवाज़ तू, था भी तू है भी तू, था भी तू है भी तू, होगा भी तू ही तू। अल्लाहु 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 अल्लाहु। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। माशाल्लाह तमामु ख़ूबसूरत आगाज़ असांजे ट्रांसमिशन में जो थी चुको आहे माशाल्लाह तिलावत कलाम पाक खां बाद में हमद बारी ताला। साईं रफ़ीक मोहम्मद सुमर साहब, कीअं पहिरियां ॻाल्हि ते ॿुधाए रमज़ान शरीफ़ गुज़रे पियो तव्हांजो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो एहसान तमामु बहितरीन। किथे गुज़रंदो आहे? गुज़रंदो त पने आकिल में आहे। ॻोठ में गुज़रंदो? जी हा, पनो आकिल में। हींअर हिते आयो आहियां कुझु ॾियारनि खां कराची में। अच्छा। पोइ रमज़ान त रमज़ान ई आहे, रहमत हर जॻह ते साॻी आहे आहे सुभान ऐं रूटीन बि साॻी आहे। रोज़ो क़ुरान पाक सां ताल्लुक़ इहो ई बुनियादी उसूल आहे हर मुसलमान जो। ऐं मां सम्झां थो त तव्हां ॻाल्हि शुरू ई कई आहे त इतां ई कंटिन्यू जी जी रोज़े वारी ॻाल्हि हा बिल्कुलु थी वञे। असल में इहो ई ज़रूरु मां चवणु चाहियां त तव्हां हींअर चयो न त रोज़े ऐं क़ुरान जो ताल्लुक़। जी हा बिल्कुलु। इहो ई मां पुछणु चाहींदमि रोज़े ऐं क़ुरान जो कहिड़ो जोड़ आहे? असल में ॻाल्हि पहिरियां इहा असांखे सम्झणु घुरिजे त हीअ जेकी इबादतूं आहिनि असांजे मथां मुक़ररु, इन्हनि जो मक़सदु छा आहे? आख़िर को त मक़सदु हूंदो। सही ॻाल्हि आहे। ऐं क़ुरान शरीफ़ जे अंदरि रोज़े वारे तबसरे में जेके आयत आहे पहिरीं शुराती, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम, त जवाबु पाण ई अलाह ॾिनो आहे त मक़सदु छा आहे? मक़सदु आहे हिकिड़े लफ़्ज़ में लअल्लकुम तत्तकून, मान अवी परहेज़गार थी वञो। इबादतूं जेके बि इस्लाम जूं आहिनि उहे आहिनि पाकीज़गी जे लाइ, छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बैसत मुबारक जा जेके बुनियादी कम ॿुधाया विया क़ुरान पाक में
उहे 4 ॿुधाया विया आहिनि। यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। त उन में तज़किये नफ़्स, तज़किये अख़लाक़, इन जी शुरात थींदी आहे हर इबादत सां। ऐं उन जे कम जी शुरात आहे यतलू अलैहिम आयातिही, अलाह जे आयतुनि जी तिलावत करणु। ऐं तव्हां हिते बि ॾिसो त रमज़ान वारी जेका रोज़नि जी आयतूं आहिनि ऐं इलाही आयतूं आहिनि, मां इहो बि चवंदुसि त निमाज़ जो एतिरो तफ़सील कोन्हे मौजूदु क़ुर पाक में, उहो हदीस शरीफ़नि में आहे। ज़कात जो एतिरो तफ़सील नाहे, हज जूं एतिरियूं तफ़सीली आयतूं न आहिनि, लेकिन रोज़े वारी इबादत जो तमामु घणो डिटेल अलाह ताला ॾेई छॾियो आहे। उन में जेको जीअं अवां सुवालु कयो त रोज़े ऐं क़ुर जो तालुक़ु छा आहे, उहो इन ई सिरे जी आयतुनि में मौजूदु आहे। त जंहिं महिल असां रोज़े जूं ॻाल्हियूं पढ़ंदा वेंदासीं त पोइ अॻिते ईंदो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें क़ुर नाज़िल थियो। यानी असां ॿियनि लफ़्ज़नि में ईअं चई सघूं था त रमज़ानुल मुबारक खे जेका हेॾी वॾी फ़ज़ीलत मिली, उन जो वजह आहे क़ुर जो नाज़िल थियणु। जीअं मिसाल कंहिं जॻह ते कंहिं माण्हू जे कंहिं प्रोग्राम जी तमामु घणी रिस्पेक्ट थी वञे त उहा कंहिं हिकु चीफ गेस्ट जे करे पूरे प्रोग्राम ऐं पिंडाल जी अहमियत वधी वेंदी आहे। त अलाह फरमाए थो त रमज़ान जे इज़त ऐं रिस्पेक्ट जो वाधारो ऐं हेतिरो शान आहे, उनजो चीफ गेस्ट कहिड़ो आहे। फरमाए थो उनज़िल फ़ीहिल क़ुरान, चूंकि रमज़ान में क़ुर जे नुज़ूल जी शुरात थी आहे। ऐं क़ुर कहिड़ो, हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। साॻे रोज़नि जी आयतुनि में अल्लाह ताला नुज़ूल क़ुर खां पोइ फरमाए थो त क़ुर जूं 3 ॻाल्हियूं आहिनि। हिकु क़ुर इंसान ज़ात लाइ हिदायत आहे, सिर्फ़ु मुस्लमाननि लाइ न, सिर्फ़ु असां मज़हबी माण्हुनि लाइ न, बल्कि इंसान ज़ात हुदल लिन्नास, पूरी काइनात जा इंसान इन क़ुर मां हिदायत हासिल करे सघनि था। व बय्यिनात मिनल हुदा, ॿी क़ुर जी इहा ख़ासि ॻाल्हि आहे त उन तमामु मामलात डिटेल वाइज़ चिटी तरह ॿुधाया आहिनि अव्हां खे, ऐं सभु कुझु हिन में लिखियलु आहे पर वाज़े लिखियलु आहे। ऐं 3 वल फुरक़ान, फुरक़ान चइबो आहे फ़र्क़ु कंदड़ खे। मिसाल तौरु असां को सोन गिनूं था, उहो सोन असांखे सचो या कूड़ो उहा जांच कराईंदासीं सोनारे वटां, सोनारे वटि अचिबो, पोइ उहो पंहिंजे हुनर ऐं टेक्निक जे मुताबिक़ ॾिसंदो त हीउ सचो आहे या कूड़ो आहे। अलाह चए थो त हीउ फुरक़ान बि आहे। तव्हांजा जेके बि मामलात दुनिया में अचनि, हिन क़ुर सां तव्हांखे भेटणो आहे। ऐं हिन जो जेको कनेक्शन आहे पाण में, त रमज़ान शरीफ़ में वरी राति जो तरावीहुनि जी सूरत में क़ुर ऐं रमज़ान ॿई पाण सां गॾियल आहिनि। ऐं तज़कियो जेको मक़सदु आहे रोज़े जो, सवाइ क़ुर जे थी कोन थो सघे। छो त रोज़े वारी जेका इबादत आहे उन में चूंकि पूरो जिस्म उन इबादत में फिज़िकली मुलवस थो थी वञे। इंसान जे अंदरि जेके बि ख़्वाहिशात आहिनि, असां वटि हिकिड़ो आम तव्हां ॿुधो हूंदो त रमज़ान में शैतान खे क़ैद कयो वेंदो आहे। मूंखां हिकिड़े माण्हू पुछियो त इहो शैतान कीअं क़ैद थींदो आहे। बचो इहो ईअं न आहे त हिकिड़ो शैतान का हिकिड़ी बला आहे, पोइ हुनखे रसनि सां ॿधो वेंदो आहे, पोइ हुनखे क़ैद कयो वेंदो आहे। शैतान हिकिड़ो कैरेक्टर जो नालो आहे, हिकिड़े किरदार जो नालो आहे। उहो असांजे अंदर में रखियलु आहे। अल्हमहा फुजूरहा व तक़वाहा, सभु सलाहियतूं इंसान जे अंदरि रखियलु आहिनि। पोइ उन्हनि खे मुआशिरे में रही जॾहिं असरात असां वठंदा आहियूं, हाणे उहे तमामु असरात छा सां अंदरि ईंदा आहिनि, अखि जे ज़रिए ईंदा, कन जे ज़रिए ईंदा, वात जे ज़रिए ईंदा, हथ जे ज़रिए ईंदा, सोच जे ज़रिए ईंदा। यानी तमामु शैतानी कुवतूं असांजे अंदरि दाख़िल थींदियूं। रोज़ो उहा इबादत आहे जंहिंमें इन्हनि सभिनी शयुनि खे कंट्रोल्ड कयो थो वञे। यानी शैतान जो अंदरि दुखूल बंदि थो थिए, जॾहिं बंदि थो थिए ॼण त क़ैद थी वियो। इन जो इहो मक़सदु आहे त शैतान क़ैद थिए थो रोज़े जे तज़किये नफ़्स वारे सोच सां रखण जे नतीजे में। जॾहिं इंसान रखे थो त पोइ हुन जा नतीजा बि निकिरनि था। बिल्कुलु बिल्कुलु रफ़ीक अहमद साहब, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। ऐं अया त काफ़ी सारी ॿियूं ॻाल्हियूं पुछियूं, बिल्कुलु कंदासीं। नात तरफ़ हलूं था। असां सां अॼु बि तमामु बहितरीनु ॿिया बि सना ख़ान मुस्तफ़ा जेके परे परे खां तशरीफ़ फरमा थींदा आहिनि। सो असां चाहींदा आहियूं सभिनी खे पंहिंजी पंहिंजी वारी में नात जो मौक़ो बि ॾिनो वञे। सो अॼु मुजीबुर रहमान अब्बासी साहब असां सां गॾु वेठल आहिनि, उन्हनि जी आवाज़ में नात शामिलु कंदासीं। बिस्मिल्लाह रहमान।
करम आज बालाए बाम आ गया है करम आज बालाए करम आज बालाए बाम आ गया है ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है ज़ुबां पर मोहम्मद का नाम आ गया है करम आज बालाए दुरूदों की बारिश है कौनो मकान पर दुरूदों की बारिश है कौनो मकान पर के आजम बिया का इमाम आ गया है के आजम बिया का इमाम आ गया है के आजम बिया का इमाम आ गया है करम आज बालाए मुझे मिल गई है दो आलम की शाही मुझे मिल गई है दो आलम की शाही के मेरा उनके मंगतों में नाम आ गया है मेरा उनके मंगतों में नाम आ गया है मेरा उनके मंगतों में नाम आ गया है करम आज बालाए करम आज बालाए बाम आ गया है ज़बां पर मोहम्मद का नाम आ गया है ज़बां पर मोहम्मद का मज़ा तब है सरकार मैं शर्मे कह दे मज़ा तब है सरकार मैं शर्मे कह दे वो देखो हमारा गुलाम आ गया है वो देखो सुभान अल्लाह बहुत ही खूब माशाल्लाह मुजीब रहमान अब्बास साहब जी नाज़रीन नंढड़ी ब्रेक वठूं था ब्रेक खां बाद में तव्हांजी ख़िदमत में ॿीहर हाज़िर थींदासीं केॾांहुं न वञिजो ॾिसंदा रहो महिमान रमज़ान मेहमान रमज़ान जे फर्टाइल किचन में तव्हांखे ॿीहर भलेकार करे रही आहियां ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां जेकी बि रेसिपीज़ ठाहींदा आहियूं ऐं उहे सभु तलो कुकिंग ऑयल में ठाहींदा आहियूं कॾहिं का रेसिपी तलो कुकिंग ऑयल में हूंदी आहे कॾहिं का रेसिपी तलो बनस्पति में हूंदी आहे तव्हांखे ख़बर आहे त अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ तलो पे है पिछले 70 सालों से माओ का एतबार जो बनाता है हर खाना जायकेदार और सेहतमंद। इस रमज़ान बनाए तलों में मज़े मज़े के हेल्दी खाने ताकि आपके घर में भी आपके बच्चे बोले अम्मा तलों में पकाओ हमें सेहतमंद बनाओ। इन खां अलावा व्यूवर्स तव्हांजे लाइ हिकिड़ी ख़ुशख़बरी खणी आई आहियां त मर्चेंट फुटवेयर एंड एसेसरीज़ कंफर्ट इन एवरी स्टेप 35% डिस्काउंट आहे सदर गुले तिजारत मॉल में
ऐं सेकेंड फ्लोर ते इन्हनि जो शॉप आहे, त जल्दी सां वञो, इन्हनि जा शूज़ सैंडल्स जेके बि तव्हांखे पसंदि आहिनि तव्हां बाय कयो, तव्हांखे 35% डिस्काउंट मिलंदो। उन खां अलावा जूसिस लैंड फ्रेश जूसिस लैंड आहे कराची जे कंहिं बि मॉल ते तव्हां पी सघो था ऐं तव्हां इंजॉय कंदा इंशाअल्लाह। सो नेल्सन पेंट्स भी इससे गॾु आहे, सुपीरियर क्वालिटी नेशनल पेंट ब्रांड, रंग जिंदगी का नेल्सन पेंट आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है। नेल्सन पेंट की खुसूसियत, ये पेंट आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है, जिससे आप कम पेंट की मिकदार में ज़्यादा एरिया पेंट कर सकते हैं। सो हाणे असां हलंदासीं अली भाउ जी तरफ़, त असांखे ॿुधाईंदा त छा पिया ठाहिनि। जी अली भाउ। जी अॼु असां खाउसी ठाहियूं पिया बेग पार्लर जी नूडल्स सां। बेग पार्लर जी वैरायटियूं घणियूं आहिनि, त असांखे रोज़ु हिकिड़ी शइ हुन में ठाहींदा आहियूं, तमामु बहितरीनु। अॼु खाउसी मां मेमणी टाइप जा अॼु खाउसी तव्हांखे ठाहे सेखारींदुसि। त मां हीअ कढ़ी जेका आहे रखे छॾी आहे, छो जो कढ़ी में काफ़ी टाइम लॻंदो आहे, उन खे तक़रीबन चूल्हे ते रखे छॾियो आहे। त मां हाणे तव्हांखे ॿुधायां हिन में छा छा पवंदो आहे, छा छा विधो आहे। हिन में बेसण आहे, बेसण जी बि ठहंदी आहे, तव्हां प्लेन बेसण जी बि ठाहे सघो था। ऐं खोपरो जेको हूंदो आहे असांजो खोपरो, उन जो बि पाउडर जी बि ठहंदी आहे। त मां ॿई शयूं मिक्स कयूं आहिनि। हिन में अदरक लहसुन वियो आहे, कुटल मिर्च आहिनि, धनिया पाउडर आहे, हैड आहे, थोरो गरम मसालो आहे ऐं लूणु आहे। उहो ग्राइंड करे तव्हां ग्राइंडर में करे उन में मां कयो आहे। तव्हां हथ सां बि विझे, पाणी विझे, मिक्स करे उन में पचाए सघो था। ॾिसो माशाल्लाह घाटी थी वई आहे काफ़ी देर सां। अच्छा, खोपरो ज़रूरी आहे विझणु? खोपरो ज़रूरी आहे, जो हुन थोरो टेस्ट अलॻि ईंदो आहे। ॿ क़िस्म थींदियूं आहिनि, तव्हां प्लेन बेसण में बि ठाहे सघो था ऐं खोपरे में बि ठाहे सघो था। जी मां थोरो हिन में कुकिंग ऑयल जेको असांजो तलो जेको असांजी खाधनि जी जान आहे, तलो तेल विझंदो असांजी थोरो, तक़रीबन हिन में 2 खां 3 चम्मच तलो ऑयल आहे हिन में। तव्हां हिन में बनस्पति जेको तलो आहे असांजो उहो बि विझी सघो था। उनजी वरी ख़ुशबू तव्हांखे ख़बर आहे, देसी घी जो थोरो टच अची वेंदो आहे। हीअ ॾिसो माशाल्लाह केतिरी ख़ूबसूरत आहे। हीअ कढ़ी आहे, मेन हूंदी आहे कढ़ी असांजी, छो जो हिनजी चिकन बि आहे उहा ड्राई हूंदी आहे ऐं नूडल्स बि ड्राई हूंदा आहिनि। जेका मेन शइ हूंदी आहे असांजी कढ़ी हूंदी आहे। त असांजी जेका रेसिपी ठही रही आहे, तलो कुकिंग ऑयल में ठही रही आहे, अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। बिल्कुलु सही जी। हाणे मां अची वेंदुसि चिकन जी तरफ़। मां चिकन बि मैरिनेट करे रखी आहे, त मां हिन में ॿुधाईंदो हलां त हिन में असां छा छा कयो आहे। हीअ बोनलेस चिकन आहे, तक़रीबन अधु किलो आहे। हिन में ॾही विधी अथमि, तक़रीबन 1 कप ॾही आहे 2 किलो गोश्त में। उन खां पोइ अदरक लहसुन जो पेस्ट आहे, हिन में कुटल ॻाढ़ा मिर्च आहिनि, थोरा ॻाढ़ा मिर्च बि आहिनि, धनिया पाउडर आहे, हैड आहे, लूणु आहे। उहो मिक्स करे हिनखे तक़रीबन अधु कलाक मां रखे छॾियो आहे। छो जेतिरो मैरिनेट थींदो हेतिरो चिकन में असांजी टेस्ट ईंदो। जी मां हाणे चुल्हो खोले ऐं असांजो जेको तेल आहे तलो वारनि जो, असां उन में पचाईंदासीं। तक़रीबन 4 खां 5 चम्मच जेको आहे तलो तेल असांजो हिन में वियो। तमामु ख़ूबसूरत तव्हां ॾिसो हिन जी ख़ुशबू असांजे तलो ऑयल जी जेका आहे तमामु ज़बरदस्त। तव्हां बि पंहिंजे घर में तलो कुकिंग इस्तेमालु कयो, छो जो ॾाढी सुठी ख़ूबसूरत हिननि में हीक न ईंदी आहे। त हीअ मैरिनेट करे रखियो आहे असांजो, ऑयल थोरो गरम थी वियो आहे। हाणे असां हिन में हिनखे फ्राई कंदासीं। अच्छा, हिनखे हाणे थोरो फ्राई कंदासीं, छो जो हिन में ॾही आहे, असांखे पाणी कोन्हे विझणो। ओके ठीकु आहे। जेसीं ताईं हिनखे असां फ्राई करे वठूं त एहतिशाम असां तव्हांजी तरफ़ था अचूं। बिल्कुलु नाज़रीन, असां सां गॾु जिन ॿियनि महिमाननि असांखे जिन जॉइन कयो आहे उन सभु खां पहिरियों मां तारुफ़ कराए वठां थो। असां सां हिकिड़ा बुज़ुर्ग आहिनि असांजा, मोहम्मद एहसान सिद्दीकी साहब, आपको वेलकम कहते हैं। ऐं ॿिया बि नात ख़ान हिन पासे वेठल आहिनि, शहज़ाद अनवर कादरी ऐं उन सां गॾोगॾु सऊद अहमद कादरी साहब। तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार वेलकम चऊं पिया। तो नात ॿुधूं था। पहिरियां सऊद अहमद कादरी साहब खां दिलि चए थी का अहिड़ी नात ॿुधाए छॾियो असांखे, नाज़रीन खे, जीअं दिलि मदीनो बणिजी वञे ऐं हिकु समा बणिजी वञे पूरे स्टूडियो में। सुभान अल्लाह। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हीअ नात ॿुधण सां जेको जेको मदीने पाक वियो आहे उन जी यादि ताज़ा थींदी, ऐं जेको जेको न वियो आहे इंशाअल्लाह हिन ई साल मदीने पाक हली वेंदो। आमीन आमीन आमीन। वरंदो शलको वार वठबो वेही करार, गुंबदे खज़रा जे साए में
साए रोज़े जे साए में सरवरे आलम जे साए में वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबदे खजरा जे साए में साए रोज़े जे साए में सरवरे आलम जे साए में हो पल पल दिल के अजु याद पियो आ हो पल पल दिल के अजु याद पियो आ प्यारे पिरिय जो पार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में सरवरे आलम जे साए में वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में सरवरे आलम जे साए में हो मुंहिंजी प्यारी दिल रोन एडो हो मुंहिंजी प्यारी दिल रोन एडो बणबे बाग बहार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में वरंदो शलको वार वठबो वेही करार गुंबद खजरा जे साए में साए रोज़े जे साए में सुभान अल्लाह माशाल्लाह तमामु वाक़ई तव्हां समाज ठाहियो सऊदी में कादिर साहब नाज़रीन नंढड़ी ब्रेक वठूं था ब्रेक खां बाद में वरी हाज़िर थियूं केॾा न वञो ॾिसंदा रहो महिमान रमज़ान जे फटाइल किचन में तव्हांखे मां ॿीहर भलीकार थी कयां पई ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त पाकोला मिल्क बि असां सां गॾु आहे त पाकोला मिल्क जो चवणु आहे त तव्हांजो जेको हेक्टिक शेड्यूल आहे उन में तव्हां खीर न पीअंदा आहियो ऐं ज़ाहिर आहे त खीर बि तमामु ज़रूरी आहे ज़िंदगी में अच्छा फ्लेवर्ड मिल्क आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदसि 100% फुल क्रीम मिल्क भी आहे ऐं हिन जा फ्लेवर्ड मिल्क भी आहिनि त हिन में चॉकलेट भी आहे असां वटि ऐं बादाम ज़ाफ़रान भी आहे स्ट्रॉबेरी भी आहे ऐं कुल्फ़ा फ्लेवर भी आहे जेके तव्हां ईज़ीली मार्केट में बाय करे हलंदे घुमंदे भी पी सघो था चाहे तव्हां ऑफिस में हुजो घर में हुजो ॿाहिरि हुजो इफ़्तारी में पियो सहरी में पियो जहिड़े वक़्तु तव्हांजी दिलि चवे तव्हां हिनखे पी सघो था ऐं पंहिंजी फैमिली ऐं ॿारनि सां गॾु इंजॉय करे सघो था उन खां अलावा पास्ता जी रेंज भी असां वटि आहे बेक पॉलर जी बेक पॉलर हैज़ completed its 25 years in pasta category and it's celebrating 25th anniversary this year. Bake Parlor, the true pasta expert, because we are the pioneers in the pasta recipe mixes and the market leaders. Over 26 pasta recipe mixes. बेक पॉलर का पास्ता ऑटोमेटिक इटालियन प्लांट में तैयार किया जाता है जिसमें स्पैगेटी नूडल्स लजानिया और इसके अलावा 18 मुख्तलिफ शेप की मैक्रोनी शामिल है तो जी तव्हांखे ख़बर आहे त असां वटि ज़बरदस्त हिकिड़ी रेंज हिते किचन में भी आहे बेक पॉलर जी उन खां अलावा मार्केट में भी हिन जी ज़बरदस्त रेंज अवेलेबल आहे जेका भी तव्हांखे मैक्रोनी पास्ता लजानिया तव्हांखे पसंदि आहे तव्हां वठी करे
ऐं ठाहे सघो था। जी अली भाउ असांजी रेसिपी जी रेसिपी मस्तु तक़रीबन माशाल्लाह ॾिसो तव्हां हाँ असां वरी ब्रेक धरिया वियासीं उन खां पोइ मैरिनेट जेका चिकन हुई उहा ऑयल में जेका असांजे तलो में पचे रही आहे अॼु जी रेसिपी उन में असां हल्को ब्राउन करे पोइ ॿ नंढड़ा क़िस्म जा बसर हुआ उहे हिन में कटे चॉप करे विधा आहिनि ऐं 3 टमाटा आहिनि उहे बि चॉप करे में विधा आहिनि। हाणे तव्हां ॾिसो कुझु थोरो मसालो मां मैरिनेशन में कयो हाणे थोरो मसालो वरी असां स्पाइस जे लाइ थोरो मसालो वधाईंदासीं तंहिंमें जी तंहिंमें हीअ कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि तक़रीबन 1 टीस्पून सही धनिया पाउडर आहे असां वटि हे बि तक़रीबन धाणा हा 1 टीस्पून छो जो असां मैरिनेशन में बि विझी चुका आहियूं। सही सही त उन जे करे थोरो थोरो असां इस्तेमालु कंदासीं हिन में जी जी मसाला विझंदासीं। हाणे हिन में थोरो सॉस असांजा वेंदा जेके बेक पार्लर जा असां वटि सॉस पिया आहिनि जी त तव्हांखे कहिड़ी सॉस खपे? चिली सॉस ॾिजो थैंक यू। चिली सॉस तक़रीबन ॿ चम्मच जेके खाइण जा असां चिली सॉस विझंदासीं छो जो हिन सां वरी असांजो टेस्ट ई जेको आहे न ज़बरदस्त मज़ेदार ज़बरदस्त बणिजी वेंदो। सही ऐं 2 चमचा असां सोया सॉस विझंदासीं जी ऐं विनेगर विनेगर ज़रूरत न आहे। ठीकु आहे यानी चिली सॉस ऐं असां सोया सॉस हिन में ऐड कई आहे। माशाल्लाह तव्हां ॾिसी सघो था केतिरी खुशबू अचे पई असांजे बिल्कुलु किचन में इहे सभु तलो बनस्पति जो कमाल आहे। तलो कुकिंग ऑयल में असांजी रेसिपी ठाहे रहिया आहियूं। तलो कुकिंग ऑयल अमा तलो में पकाओ तव्हां बनस्पति भी इस्तेमाल करे सघो था घी भी इस्तेमाल करे सघो था पर हींअर असांजी रेसिपी तलो कुकिंग ऑयल में ठही रही आहे। तयार थी आहे माशाल्लाह। सही जी एहतिशाम मां तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदसि। हा बिल्कुलु नाज़रीन असांजी रेसिपी जेकी माशाल्लाह मां ॾिसी बि रहियो आहियां ऐं सिखी बि रहियो आहियां कुझु न कुझु हर साल साईं थोरो वरी तजुर्बो थी थो वञे सो इहो बि ज़रूरी आहे ज़िंदगी में इहे तजुर्बा हुजणु घुरिजनि। हा साईं बिल्कुलु नात ॿुधी वठूं गुफ़्तगू कयूं था। असां सां हिकिड़े बुज़ुर्ग वेठा आहिनि मोहम्मद एहसान सिद्दीकी उन्हनि जी आवाज़ में असां नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां शामिलु कंदासीं। सो बिस्मिल्लाह रहमान रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मदीने का जिक्र किया है आपने तो आइए मदीने की नात पढ़ते हैं। तैबा बुला लो शाहे मदीना तैबा बुला लो शाहे मदीना हो गया मुश्किल हिजर में जीना तैबा बुला लो शाहे मदीना। मैं भी दरे अक़दस पे आऊं अपनी विपता आप सुनाऊं आएगा वो दिन कब वो महीना तैबा बुला लो शाहे मदीना। हसन हुसैन है फूल नबी के फातिमा भी के और अली के इनसे सजा है बाग़े मदीना तैबा बुला लो शाहे मदीना। आमना भी का राज दुलारा कितना हसी और कितना प्यारा पाया हलीमा न कैसा नगीना तैबा बुला लो शाहे मदीना। रास्ता रियाज़ नजर ये आए कुर्बे खुदा तक जो ले जाए इश्क़े मोहम्मद का है वो जीना तैबा बुला लो
शाहे मदीना। सुभान अल्लाह माशाल्लाह। वाकई हिकिड़ो माण्हू नात पढ़ंदो आहे, हिकिड़ो बिल्कुलु मदन थी करे गुम थी करे, ऐं अल्फाज़ बि अहिड़ा हुया त तैबा बुलालो शाह मदीना। त अल्लाह साईं सभिनि जी यादि नसीब फरमाए। ऐं एतिरो इश्क़ ऐं एतिरो मोहबत सां पढ़े पियो त मां थोरो ॾिसी रहियो हुउमि त माशाल्लाह हिकिड़ो असांजे बुज़ुर्ग बि आहिनि, वरी गुम थी करे हिकु मदन थी करे न पढ़नि पिया। अल्लाह तव्हांजी यादि नसीब फरमाए। त हिते हलूं या किचन में अचूं थोरो? किचन में अची वञो त वधीक सुठो आहे, छो त ठीकु आहे। असांजी रेसिपी तयार आहे असां ऐं हिनखे डिश आउट करण वारा आहियूं। अच्छा माशाल्लाह। जी तव्हां चिकन ॾिसो माशाल्लाह तयार थी वई आहे असांजे तलो कुकिंग ऑयल में। असां हाणे डिश आउट कंदासीं। खाउसे अच्छा जी असांजूं जेके ॿई रेसिपियूं जेके ॿई तयार थी चुकियूं आहिनि? हिकिड़ी तयार थी आहे, हिकिड़ी ड्रिंक आहे, उहो फिर इनखे करण खां पोइ वरी थोरी देरि में। अच्छा उहा माना मतिलबु एंड में जीअं माना फ्रेश ठाहींदा? हा फ्रेश बिल्कुलु फ्रेश दस्तरखान हुजे त फ्रेश जे रखंदा हुजे? बिल्कुलु 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 जी इहो चए पिया। हाणे असां डिश आउट कयूं था। ॾिसो हीअ नूडल्स आहिनि बेक पार्लर जा, तमामु ज़बरदस्त बॉइल थियल आहिनि। हिन में असां हाणे चिकन मथां ॾींदासीं। ॾिसो केतिरी माशाल्लाह ख़ूबसूरत कलर असांजो आहे। हीअ सिर्फ़ु तलो कुकिंग ऑयल जो कमाल आहे। वाह वाह, तलो कुकिंग ऑयल जो कमाल आहे माशाल्लाह वाकई ज़बरदस्त। इनमें असां चिकन मथां लॻाए तक़रीबन वेरी नाइस, सुठे तरीक़े सां फिलिंग करे छॾी आहे। हाणे कढ़ी हिन जे मथां वेंदी। अच्छा जेका असांजी बेसण ऐं जेका ॾूंघी जी जेके चूरे जी असां कढ़ी ठाही आहे, हू इन्हनि जे ऊपर जे मथां। वाह वाह, खाउसे हिनखे चवंदा आहिनि। खाउसे ही मेमणी डिश आहे ऐं मेमण असांजा जेके ॿाहिरि आहिनि उहे शौक़ सां खाईंदा आहिनि इलाही। हाणे तव्हां ते डिपेंड आहे कढ़ी तव्हांखे केतिरी खाइणी आहे। सही, उन हिसाब सां तव्हां ज़बरदस्त असां जेका पंहिंजी रेसिपी ठाही आहे अञा तलो कुकिंग ऑयल में ठाही आहे। तलो कुकिंग ऑयल जो जेको एतबार आहे 70 सालनि खां माण्हुनि जो एतबार आहे ऐं हर ॿार चवंदो आहे त अम्मा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। जी आख़िर में असां हिनखे तड़को ॾींदासीं ऐं तलो कुकिंग ऑयल में असां हिनखे तड़को ॾेई इन जी जेका डिश जी जेका वधीक ख़ूबसूरत असां हिनखे बणाए सघूं था। तक़रीबन 2 चम्मच तव्हां ऑयल जा विझा फ्राई पैन में। सही। हाणे असांखे थूम आहे, थूम बिल्कुलु जूनियन कट में तव्हां कट कयो। थूम आहे ऐं ही अदरक असां आख़िर में विझंदासीं। ही सावा मिर्च आहिनि, असां हिननि खे सोटे करे पोइ हिन जे मथां असां हिनखे बघार ॾींदासीं। सही। अच्छा हिन में बसर नथो विझी सघिजे? बसर असां पचाइण महिल हिन में विझंदा आहियूं। बस लास्ट में जेको आहे तड़को आहे। जी जी तड़के में न असां बसर त असांजी चिकन में ऑलरेडी आहे न, असां उहो नथा विझी सघूं। अच्छा तव्हां तड़को ॾी वठो त असां हेॾां वरी कुझु कम खे थोरो बस डिश आउट थी चुकी आहे। बस बस ठीकु आहे ठीकु आहे। 2 मिंट त फाइनल लुक जीअं व्यूअर्स अच्छा ठीकु आहे ॾिसी सघनि। पोइ तव्हांजी तरफ़ अचूं था। तव्हां इनखे ॾिसो मां जी जी ज़रूरु। अच्छा इहा कहिड़ी शइ आहे? हीअ आहे पापड़ी। पापड़ी ही तमामु इनखे खाइण में तव्हां पापड़ी मथां विझी खाईंदो न त तमामु लज़ीज़ तव्हांखे लॻंदी आहे। मुंहुं जे अंदरि कुरकुर जी आवाज़ ईंदी। पापड़ी असांखे स्क्रीन ते बि ॾेखारिजो। हा ही पापड़ी नमक पार वारी आहे या हू पापड़ वारी आहे? जी जी न ही पापड़ी जेका छोलनि में पवंदी आहे, चाट वग़ैरह में पवंदी आहे, उहा पापड़ी थींदी आहे। उनखे पीसेस में पाण सां हथ सां भोरे उन्हनि खे। सही सही सही। जी जी हाणे असांजो डन थी वियो आहे। जी फ्लेम ऑफ कंदासीं। अच्छा वाह मथां तड़को अची वियो आहे। ज़बरदस्त। बिल्कुलु। हाणे असां हिन जे मथां पापड़ियूं विझंदासीं। पापड़ियुनि खां पोइ अदरक जी लास्ट में अदरक ऐं असांजी रेसिपी जेका आहे हाउस डन आहे। ऐं इंजॉय करे इंशाल्लाह तव्हां बि पंहिंजे घर में यूज़ करो ऐं तलो कुकिंग ऑयल में पचाईंदो त अञा असांजी जेका रेसिपी आहे मज़ेदार बनंदी। ज़बरदस्त। फाइनल लुक तव्हां ॾिसी चुका आहियो। तलो कुकिंग ऑयल में असांजी खाउस रेसिपी रेडी आहे त मां तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। ऐं असां बिल्कुलु डिश आउट करे चुका आहियूं त तव्हांखे रेसिपी ॾिसी चुका आहियो त कहिड़ी ज़बरदस्त रेसिपी अलीमा ठाही आहे। त ज़रूरु तव्हां बि पंहिंजी फैमिली सां ठाहे करे इंजॉय कयो। जी एहतिशाम। ठीकु आहे त साईं रफ़ीक मुसुमर साहिब तरफ़ ईंदासीं असां ऐं पुछंदासीं त अॼु माशाल्लाह पंहिंजो रोज़ो आहे। पंहिंजो रोज़ो असां अफ़्तारी कंदासीं पाकिस्तान में।
नमाज़ त अलहमदिल्ला असांते फ़र्ज़ु कई वई आहे, रोज़ा बि अलहमदिल्ला असांते फ़र्ज़ु कया विया आहिनि। तरावीन जे हिसाब सां तव्हांखे मां पुछणु चाहींदुमि त तरावी पढ़ण या सैर अफ़्तार जूं बरकतियूं असांखे, असांजे नाज़रीन खे कुझु असांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो। बिस्मिल्लाह। सर, तरावीहूं जेकी असां वटि पढ़ी वञनि थियूं हिकिड़ो तमामु शानदार इबादत आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में असुल में इन जी शुरूआत थी आहे क़ियामुल लैल खां। अल्लाह ताला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फ़रमायो त तव्हां राति जो मुज़म्मिल सूरत में उन्हनि जो तफ़सील आहे, कुमिल लैल इल्ला कलीलन निस्फ़हु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरतिल क़ुरान तरतीला। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन क़ियामुल लैल कंदा हुया, राति जो पढ़ंदा हुया। तहजुद जंहिंजी जेका निमाज़ असां तहजुद सॾियूं था उनखे, उनजो मतिलबु इहो हुयो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़े टाइम में जेको पुरसुकून टाइम आहे, छो त ॾींहं जो साईं जन खे काफ़ी कमकारी हूंदा हुया, पब्लिक डीलिंग हूंदी हुई, जेका ॻाल्हि बि इन ई सूरत में अलाह ॿुधाई आहे। त उन में तव्हां राति जो क़ुरान पढ़ो, धीरे धीरे पढ़ो, सम्झी पढ़ो, गौर फ़िक्र कयो उन्हनि आयतुनि ते, अलाह जे अहकामात ते। मतिलबु इहो हुयो त अलाह खां अहकामात वठी वरी सुबुह जे टाइम वरी उनखे पब्लिक खे ॿुधाइणा बि आहिनि ऐं उहो कमु बि करिणो आहे, उन हिदायत जे मुताबिक़ कमु करिणो आहे। पोइ साईं जन पढ़ायूं ऐं 2-3 ॾींहंनि खां बाद सहाबा किराम इंतज़ारु कयो त पाक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा त उनखे जमात कराईंदासीं। बाद में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿाहिरि तशरीफ़ न खणी आया मस्जिद शरीफ़ में। पाण फरमायूं त मां इन जे करे न आयुसि, जेकॾहिं मां अचां हा ऐं उनखे जमात जी हैसियत में पढ़ायूं हा त पोइ हू फ़र्ज़ु बणिजी वञे हा। अच्छा, इन जे करे इहा शइ रही। लेकिन सहाबा किराम जे ज़माने में माण्हुनि खे शौक़ु हुयो क़ियामुल लैल जो, उहे निमाज़ूं पढ़ंदा रहिया। मस्जिद नबवी में वक़फ़े वक़फ़े सां हाफ़िज़ साहब 2-4 जमायती कढ उहे निमाज़ पढ़ंदा हुया। सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जे दौरे ख़िलाफ़त में हज़रत उमर साईं बहितरीन एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां हिन पूरी वर्ल्ड में मञल मञायल शख़्सियत आहे। बिल्कुलु। त हज़रत उमर साईं इहा ॻाल्हि फरमाई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदा रहिया आहिनि, सुनत तरीक़ो बि आहे त इनखे हिकिड़ा जमायत जी शक्ल ॾिजे। इहो मुश्किल थिए थो त हिकिड़ो हाफ़िज़ हिकिड़ी कुंड में बीठो आहे, ॿियो ॿी कुंड में बीठो आहे, ऐं इन सभिनी खे गॾे करे हिकिड़ो हाफ़िज़ अॻियां बीहे, तव्हां हिनखे जमाती शक्ल ॾियो। उन दौर खां वठी इहे तरावीहूं हलनि थियूं। हाणे सुवालु इहो आहे त इन जो मक़सदु छा आहे? साॻियो ई मक़सदु आहे जेको क़ियामुल लैल जो अलाह मक़सदु ॿुधायो आहे त क़ुरान सम्झो, क़ुरान ते गौर कयो ऐं क़ुरान जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त छा असां जेकी तरावीहूं पढ़ूं था या असां जेकी इहे निमाज़ूं करूं था, छा असां हिनखे सम्झण जी कोशिशि कयूं था या न? असुल में इन इबादत सां या रोज़े वारी इबादत सां बि असां मुस्लमाननि जो रवैयो सेम आहे जेको ॿियनि इबादतुनि सां आहे। याने असुल जेको मफ़हूम आहे, जेको मक़सदु आहे इन्हनि ॻाल्हियुनि जो, छो त तक़वा तॾहिं ईंदी जॾहिं पहिरियां माण्हू ॻाल्हि खे सम्झंदो। जॾहिं सम्झंदो ई कोन त हंडाईंदो कीअं, अमल कीअं कंदो? इन जे करे तरावीहुनि में क़ुरान पाक जेको पढ़ियो वञे थो, या ॿियो असां वटि रमज़ान शरीफ़ में आहे त भाउ कंहिं क़ुरान पाक जो ख़तमु ज़रूरु कढिणो आहे। असां हिक ॿिए खां पुछा कंदा आहियूं, भाउ तूं घणा ख़तमु कढिया? साईं मां 5 कढिया। सुभान अल्लाह, तूं त वॾो कारनामो कयो। लेकिन शरई हवाले सां क़ुरान शरीफ़ जो ख़तमु कढणु को किथे बि ज़रूरी कोन करार ॾिनो वियो आहे त को तव्हां क़ुरान खे ख़तमु कयो। हा, हिकिड़ी शइ फ़र्ज़ु करार ॾिनी वई आहे त क़ुरान खे सम्झो, सम्झी करे। जेकॾहिं सॼे क़ुरान ख़तमु करण जे बजाए को बि मुस्लमान रमज़ान शरीफ़ में हिकिड़ा 2 पारा पढ़े थो, भले 10-20 आयतूं रोज़ पढ़े थो, पर इन सेंस में पढ़े थो त अलाह जे अहकामात खे सम्झणो आहे ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारणी आहे, त पूरो क़ुरान ख़तमु करण जे बजाए उहा 2 पारा पढ़ण वारो मुस्लमान जी लाइफ में तब्दीली अची सघे थी। ऐं अलाह जी मंशा बि इहा आहे, क़ुरान जे नुज़ूल जो मक़सदु बि इहो आहे। ऐं मां त हाणे कराची में ॾिठो 2-3 जॻहनि ते त तरावीहनि खां पोइ हुननि जो आहे त तरावीहूं बम तर्जुमो, यानी क़ुरान पाक जेको हाफ़िज़ साहब पढ़े थो त उहो वरी बाद में तर्जुमे सां ॿुधायो वञे थो, या किथे किथे ईअं थिए थो त तरावीहनि जे पूरे करण खां बाद मुख़्तसिर उन टॉपिक ते उते क़ुरान पाक जे फ़हम जी ॻाल्हि पेश कई वञे थी। त बुनियादी क़ुरान जो मक़सदु आहे सम्झणु
ऐं तरावीहुनि खे कंटिन्यू उम्मत मुस्लिमा रखियूं आई आहे, असांखे बि रखणु घुरिजे। लेकिन रोज़े ऐं तरावीह खे पाण में गॾियणु ऐं इन्हनि खां सवाइ इहो फ़ैसिलो करणु त चूंकि तूं तरावीह नथो पढ़े तुंहिंजो रोज़ो न थींदो, इहा जहालत आहे। इन्हनि जो पाण में तालुक़ु न आहे, ॿई शयूं अलॻि आहिनि। बाबरकत आहे उहो रोज़ो जंहिंमें तरावियूं बि पढ़ियूं वञनि ऐं लेकिन क़ुर पाक खे सम्झी करे पढ़ियो वञे। त जी व्यूअर्स, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां में जीअं सहरी कंदा आहियूं या इफ़्तार कंदा आहियूं त उन में हिकिड़ी शइ असांखे लाज़मी खपंदी आहे। हमारी सहरी और इफ़्तार में एक चीज़ जो ज़रूरी होती है वो है टपाल मेज़बान की शानदार चाय। इसका बेहतरीन रंग, खुशबू और जायका इसको बनाता है सिंध की नंबर 1 चाय। अच्छा, जहाँ प्यार वहाँ मरहबा गुलबहार, फलों फूलों और खालिश जड़ी बूटियों के अरकियात से तैयार करदा। जहाँ प्यार वहाँ गुलबहार। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त डेली असांजी जेका इफ़्तार हूंदी आहे मैकडॉनल्ड जी तरफ़ां हूंदी आहे। रमज़ान की बरकतों के साथ मैकडॉनल्ड का ख़ास इफ़्तार ज़बरदस्त मेहमान नवाजी का हिस्सा। आई एम लविंग इट। जब बात हो इफ़्तार की तो मैकडॉनल्ड का स्पेशल इफ़्तार मील सबकी पसंदीदा चॉइस है। मैकडॉनल्ड के साथ इफ़्तार का मज़ा दोबाला हो जाए। हर रोज़ मज़ेदार इफ़्तार मील का लुत्फ़ उठाएं। मेहमान नवाजी हो या फैमिली इफ़्तार, मैकडॉनल्ड के साथ इफ़्तार मील के साथ हर लम्हा हो ख़ास। मज़ेदार मैकडॉनल्ड इफ़्तार मील का एक बाइट और आपका दिल बोले आई एम लविंग इट। उन खां अलावा जीअं त मां तव्हांखे ऑलरेडी ख़ुशख़बरी ॿुधाए चुकी आहियां, मां तव्हांखे ॿीहर बि ख़ुशख़बरी थी ॿुधायां त मर्चेंट फुटवेयर एंड एसेसरीज़ कंफर्ट इन एवरी स्टेप 35% डिस्काउंट आहे। सदर में गुले तिजारत मॉल में 2nd फ्लोर ते शॉप आहे। त जल्दी सां वञो ऐं पंहिंजी ईद जी शॉपिंग खे जेको आहे न वधीक इंजॉय वञी कयो। 35% डिस्काउंट आहे। जूसिस लैंड, फ्रेश जूसिस लैंड कराची जे कंहिं बि मॉल ते वञी करे तव्हां इंजॉय करे सघो था। जी अली भाउ, त तव्हां कहिड़ी ड्रिंक ठाहे रहिया आहियो? हींअर जी मां ठाहे रहियो आहियां रूह अफ़ज़ा जी, हिकिड़ी तमामु ज़बरदस्त थींदी आहे अफ़्तार जे लाइ। असां ये अफ़्तार थोड़ी करीब हुजे त पोइ ठाही वञे ड्रिंक, मुंहिंजे ख़्याल में त थोरो मतिलबु कि जीअं यको रखी करे वरी त थोरो करीब ईंदी वेंदी न त पोइ अञा वधीक मज़ो ईंदो, फ्रेश लॻी पई। जी जी जी, ठीकु आहे। ड्रिंक खे थोरो वेट करायो त ड्रिंक खे न। ठीकु आहे। नात ॿुधंदो आहे शहज़ाद अनवर कादरी साहिब जी मोरो खां आया आहिनि। ऐं ईअं खणी चवां, कीअं खणी चवां, बिस्मिल्लाह कयो। आका बेड़ो तारींदो पंहिंजो दर ॾेखारींदो। आका बेड़ो तारींदो पंहिंजो दर ॾेखारींदो। पाणीआ बे ज़मज़म जो करम सां पियारींदो। आका बेड़ो तारींदो पंहिंजो दर ॾेखारींदो। ॻाल्हिया नसीबनि जी मर्ज़िया हबीब जी। ॻाल्हिया नसीबनि जी मर्ज़िया हबीब जी। जंहिंखे चाहे दर्शन सां अखिड़ियूं तन जुठारींदो। आका बेड़ो तारींदो पंहिंजो दर ॾेखारींदो। शहर नबी बेमिसाल वा, हर शइ उतां जी कमाल वा। शहर नबी बेमिसाल वा, हर शइ उतां जी कमाल वा। माशा अल्लाह सुबहान अल्लाह पियो ॾिसी जुगारींदो। आका बेड़ो तारींदो पंहिंजो दर ॾेखारींदो। शल उहो बि ॾींहुं को अचे त्यार ही जावेद भी थे। शल उहो बि ॾींहुं को अचे त्यार ही जावेद भी थे।
इंशाअल्लाह मुंहिंजी सॼी ज़िंदगी संवारींदो आका बेड़ो तारींदो पंहिंजो दर ॾेखारींदो पाणीअ बे ज़मज़म जो करम सां पीआरींदो आका बेड़ो तारींदो पंहिंजो दर ॾेखारींदो। सुभान अल्लाह माशाल्लाह। ही ईअं खणी चवां मुंहिंजो रूहानी शागिर्द। अच्छा। मूंखे मतिलबु मां सेखारियो कुझु कोन हुंदोमांसि पर 3-4 साल खां मूंखे चवंदो आहे उस्ताद उस्ताद करे मूंखे कोठींदो आहे ऐं जॾहिं मोरे वञणु थींदो आहे त पोइ उते बि चवंदो आहे त बाईपास ते कुझु न कुझु गिफ्ट खणी बीह रहंदो आहे त मां अचां पियो ऐं मूंखां ही वठी करे पोइ वञिजो। सो अल्लाह साईं हिन जी मोहबतूं बरक़रार रखे अव्हांखे अल्लाह साईं अञा तरक़ियूं अता फरमाए। मुंहिंजे ख़्याल में त ब्रेक जो बि वक़्तु थी वियो आहे, ब्रेक भी वठणु ज़रूरी आहे। सो ॾिसंदा रहियो स्पेशल इफ्तार ट्रांसमिशन। महिमान रमज़ान जल्दी हाज़िर था थियनि। ॿेर तव्हांखे भलीकार कंदासीं महिमान रमज़ान इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन में। ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजी महफ़िल तमामु बहितरीनु हली रही आहे। इस्लामिक स्कॉलर बि असां सां गॾु वेठल आहिनि ऐं सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि असां सां हिते मौजूदु आहिनि। सो हींअर मां चाहींदसि थोरो किचन जी तरफ़ हलूं ऐं उन खां पोइ जेको असां पंहिंजे नातनि जो सिलसिलो स्टार्ट कयूं। जी अली भाउ ड्रिंक जी मां रूह अफ़ज़ा जी ड्रिंक ठाहियूं था ऐं अफ़्तार ड्रिंक खां बग़ैर शरबत खां बग़ैर त अफ़्तार असांजी नामुमकिन रहे थी। रूह अफ़ज़ा जी हिकु ड्रिंक ठाहियूं था फूदने ऐं खंड सां गॾु। वाह वाह तमामु ज़बरदस्त थींदी आहे। हिन में मां तुख मलंगा थियो, लीमू आहे 2 लीमू ऐं खंड जेका आहे शरबत आहे रूह अफ़ज़ा जी जेका शरबत आहे उहो मिक्स करे में मां रखियो आहे। हाणे पाणी में मां फूदनो थोरो ग्राइंड करे खंड ग्राइंड करे पोइ हुन में मिक्स कंदुसि। सही तेसि ताईं तव्हां ग्राइंड करे वठो तेसि ताईं असां हिकिड़ी नात ॿुधी वठो। बिल्कुलु 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 ठीकु आहे। त असांखे ॿियनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे जनाब तारिक अली चारण साहिब जेके दादू मां तशरीफ़ फरमा थिया आहिनि उन्हनि जी आवाज़ में दिलि चवे थी त हाजी ग़ुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह जी का बि नात ॿुधायो काफ़ी ॿुधायो जेके तव्हांजी दिलि चवे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ठीक है बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। अल्लाह तो त्या मोहम्मद तवक्कल जडे जी तू ही लजे सुञाण जे तू ही लजे सुञाण जे ओ मुझे तडे जी ओ मुझे तडे जी तो त्या मोहम्मद तवक्कल हिन जडे जी ॿियो केर ॿुधंदो दर्द जुदा हूं ॿियो केर ॿुधंदो दर्द जुदा हूं सब जूं नबी साईं अव्हां में निगाहूं तोरी कान तरंदी तोरी कान तरंदी ओ कश्ती बुॾे जी ओ कश्ती बुॾे जी तो त्या मोहम्मद तवक्कल हिन जडे जी जन जो न कोई तन जो तू आहीं कहें उम्मती असां नाराज नहीं
तारी बेड़ी नज़र सां, तारी बेड़ी नज़र सां। ओ नंढड़े वॾे जी, ओ नंढड़े वॾे जी तो ते आ मोहम्मद तवकल हिन जॾे जी। है गुनहगार आया कोई अमल कोने, गुलामे नबी जो को हाल कोने, गुलामे नबी जो को हाल कोने। पारत कज खुदा के, पारत कज खुदा के हिन सारे लॾे जी, ओ सारे लॾे जी तो ते आ मोहम्मद तवकल हिन जॾे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी अली भाई। जी बिल्कुलु तयारु आहे। फुदने सां गॾु हीअ रूह अफ़ज़ा जी तमामु ज़बरदस्त शरबत तव्हां रोज़े में ठाहे इंजॉय करो। तमामु सां ख़ूबसूरत थींदी आहे, ज़बरदस्त टेस्टी थींदी आहे। बिल्कुलु असांजी जेकी ड्रिंक आहे उहा बि बिल्कुलु रेडी थी चुकी आहे, रेडी थी चुकी आहे। ऐं रूह अफ़ज़ा जा तमामु घणा ही सॉफ्ट ड्रिंक बि मार्केट में अवेलेबल आहे। ऐं चल मेरे लाल ऐं तव्हां ही वठी ऐं इस्तेमालु करे सघो था, इंजॉय करे सघो था। ज़बरदस्त ज़बरदस्त। त हिते मां तव्हांखे इहो बि ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु जेके गिफ्ट हैम्पर्स आहिनि उहे नेल्सन पेंट्स जा आहिनि। सुपीरियर क्वालिटी नेशनल पेंट ब्रांड, रंग जिंदगी का। नेल्सन पेंट आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है। ये पेंट आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है, जिससे आप कम पेंट की मकदार में ज़्यादा एरिया पेंट कर सकते हैं। तो अॼु जेके भी असांजा गिफ्ट हैम्पर्स आहिनि सभु नेल्सन पेंट्स जी तरफ़ां आहिनि। जी जी बिल्कुलु। टाइम छो त जल्दी जल्दी गुज़रंदो वञे पियो, अफ़्तारी जो टाइम बि वक़्तु जल्दी जल्दी ईंदो वञे पियो ऐं असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थींदो वञे पियो। त नात तरफ़ हलंदासीं। जनाब इमदाद अली सैफ़ी साहब खां असां नात रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधंदासीं। जी इमदाद भाई बिस्मिल्लाह। मुझे हुज़ूर जेड़ो कंहिंजो हुज़ूर कोन्हे, मदनी या नूर सारो एड़ो को नूर कोने मुझे हुज़ूर जेड़ो। है बास बड़ो प्यारो सजे कायनात जे ले, शान खुदा बुलंद क्यों जिक्र संदस जो आला सोने खावद दुनिया में के जो ज़हूर कोने, मदनी या नूर सारो एड़ो को नूर कोने मुझे हुज़ूर जेड़ो। है दिल थी घुरे त तुझो दीदार माचे क्या, है भागन भरे चौथ सोना चेच मामा, है थे का मरवा जे थे का मरवा जे, है बानो ए दूर कोने मदनी या नूर सारो एड़ो को नूर कोने मुझे हुज़ूर जेड़ो। है करोड़े दुरूद तो ते
उजन सदा सलातों शान बुलंद आवाजो ठायो ए नूर नातों करोड़े दुरूद तोते उजन सदा सलातों शान बुलंद आवाजो ठायो ए नूर नातों सागर जिसा हसक में सागर जिसा हसक में तो बे सुरूर कोने मदनिया नूर सारो एड़ो को नूर कोने। सुभान अल्लाह। तमाम बेहतरीन आवाज़, बेहतरीन अंदाज़, माशाल्लाह। मोहम्मद इमदाद अली सैफ़ी साहब। बिल्कुल जी, त हाणे प्रोग्राम में तक़रीबन अख्ताम ते पहुतो आहे। जल्दी सां ब्रेंड पॉइंटर्स ऐं उन खां पोइ जेको आहे अल्लाह हाफ़िज़ कंदासीं ऐं उन खां पोइ असांजो हिकिड़ो भाउ वेठल आहे उन खां नात ॿुधंदासीं। बिग पॉलर द ट्रू पास्ता एक्सपर्ट मरहबा शरबत गुलबहार हमदर्द रूह अफ़ज़ा टपाल मेज़बान तलु कुकिंग ऑयल एंड बनास्पति आबे दुबई ड्रिंकिंग वाटर पाकोला मिल्क वाइटल टी क्विस शरबत नेल्सन पेंट्स एंड मैकडॉनल्ड्स ऐं ख़ासि एहतमाम जेको कयो आहे मैकडॉनल्ड्स कयो आहे इफ़्तार जो। जी एहतशाम। जी बिल्कुलु आख़िर में इहो ई मैसेज इहो ई असांजी रिक्वेस्ट तव्हांखे सभिनी नाज़रीन खां इहा हूंदी त पंहिंजो पहिरियां त जेके पंहिंजा माइट रिश्तेदार आहिनि उनजो ख़्यालु रखिणो आहे, जे ग़रीब आहिनि उन खां पोइ पाड़ीवार जो बि ख़्यालु रखिणो आहे, ॾिसणो आहे त इफ़्तारी लाइ सहर लाइ कुझु आहे कुझु कोन्हे को। सो वधि खां वधि इहो ख़्यालु कजो। रमज़ान जो महीनो आहे, बाबरकत महीनो आहे, हिकु नेकी तव्हां जे कमाईंदो तव्हां उनजी रमज़ान जे बरकत सां 10 नेकी सवाबु मिलंदो आहे। सो आख़िर में असां त अल्लाह हाफ़िज़ चवंदासीं ऐं मोहम्मद इमरान भाई खां नात रसूल मक़बूल सलाह ॿुधणी आहे, तेसिताईं मां त इजाज़त वठां थो। जी बिल्कुलु, मुंहिंजी तरफ़ां बि तव्हां खां इजाज़त वठंदसि ऐं इंशाअल्लाह सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसिताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु। अच्छा, गिफ्ट आख़िर में ॾेई छॾियूं त उन खां पोइ जेको नात शुरू करींदा। ठीकु आहे, हीअ तव्हांजे लाइ इमदाद भाई। हा बिस्मिल्लाह। ठीकु आहे, नात तव्हां शुरू करे छॾियो, गिफ्ट ॾींदो रहां पियो। ठीकु आहे। बिगड़ी भी बनाएंगे जलवे भी दिखाएंगे, बिगड़ी भी बनाएंगे जलवे भी दिखाएंगे, घबराओ ना दीवानों सरकार बुलाएंगे, हम मस्जिदे नबवी के देखेंगे मीनारों को और गुंबदे खजरा के पुरनूर नज़ारों को, हम जाके मदीना फिर वापस नहीं आएंगे। लिल्लाह मोहम्मद से रुदाद मेरी कहना, ये पूछ के आका से हाल
हाजियों तुम आना, इशरत को दरे अक़दस पे कब आप बुलाएंगे, बिगड़ी भी बनाएंगे, जलवे भी दिखाएंगे। जब हश्र के मैदान में एक हश्र बपा होगा, जब फैसला उम्मत का करने को खुदा